नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अवां खे कैम ब्रेक इन ॾींदा हलूं त PS52 उमरकोट में ज़मनी चूंड जा गैर हतमी गैर सरकारी 65 पोलिंग स्टेशन जा रिज़ल्ट जारी कया विया आहिनि। उमरकोट PS52 जे GDA जो उम्मीदवार डॉक्टर अरबाब गुलाम रहीम 13,663 वोट मिलिया आहिनि, जॾहिं त पाकिस्तान पीपल्स पार्टी जे उम्मीदवार अमीर अली शाह खे 31,443 वोट मिलिया आहिनि। PS52 में पाकिस्तान पीपल्स पार्टी जे उम्मीदवार अमीर अली शाह 17,780 वोट जी सरसरी हासिल है। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अवां खे कैम ब्रेक इन ॾींदा हलूं त PS52 उमरकोट में ज़मनी चूंड जा गैर हतमी गैर सरकारी 65 पोलिंग स्टेशन जा रिज़ल्ट जारी कया विया आहिनि। उमरकोट PS52 जे GDA जो उम्मीदवार डॉक्टर अरबाब गुलाम रहीम 13,663 वोट मिलिया आहिनि, जॾहिं त पाकिस्तान पीपल्स पार्टी जे उम्मीदवार अमीर अली शाह खे 31,443 वोट मिलिया आहिनि। PS52 में पाकिस्तान पीपल्स पार्टी जे उम्मीदवार अमीर अली शाह 17,780 वोट जी सरसरी हासिल है।